والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ومثل الذين ينفقون أموالهم ابتغاء مرضات الله وتثبيتا من أنفسهم كمثل جنة بربوة أصابها وابل فآتت أكلها ضعفين فإن لم يصبها وابل فطل والله بما تعملون بصير. آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم. अवां जे साम्हूं सदक़ात ख़ैरात जे मुतलिक़ ज़िक्र हली रहियो आहे। हीअ मुतअद्दिद आयतूं आहिनि जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात सदक़ात ऐं ख़ैरात जूं बरकतूं असांजे लाइ बयानु फ़रमाए थो पियो ऐं मिसाल ॾेई करे असांखे सम्झाए थो। जीअं ॻाल्हि खे गौर सां ॿुधिजे ऐं उनखे सम्झिजे ऐं उन जे मथां अमल करण जी कोशिशि कजे। पहिरीं आयत में अल्लाह ताला मिसाल ॾिनो त ख़ैरात कंदड़ जो जेके अल्लाह जी राह में ख़र्च कनि था उनजो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़ो दाणो ऐं उन दाणे खे ज़मीन में पोखिजे, भली ज़मीन में उन मां 7 सला ॼमनि ऐं हिकु हिकु संग जे अंदरि 100 दाणा हुजनि। इहो दाणो जेको आहे इहो सदको आहे या ख़ैरात आहे या ज़कात आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमाए थो पियो त ॾींदड़ जेको आहे उहो कंहिंखे थो ॾिए जेका भली ज़मीन हुजे। हारी हमेशह ईअं चाहींदो आहे त मां अहिड़ी ज़मीन में ॿिज खे कायां जेका ज़मीन उन दाणनि खे साबित करे ऐं उन में भलो फ़सुलु थिए। पर जंहिं ज़मीन जे अंदरि उमेद न हूंदी आहे हिन मां कुझु फुटंदो ई कोन त हारी उन में ॿिज कोन उछलाईंदो। यानी ख़ैरात करण महिल बि इंसान खे सोचणु घुरिजे त मां ख़ैरात जंहिं जाइ थो ॾियां थो पियो इन जो मूंखे फर मिलंदो या न मिलंदो। अहिड़ियूं ज़मीनूं बि आहिनि। इन मां मुराद आहे त सुठी जाइ ते ख़ैरात करणु घुरिजे। अल्लाह ताला इहो मिसाल ॾिनो त भली जाइ ते ख़ैरात करणु घुरिजे ऐं ॾिजे त ॾिसी करे ॾिजे त छा हिन जॻह ते मां ख़ैरात कयां थो इन जो अजुरु मूंखे केतिरो मिलंदो, छो जो हर जाइ जो अजुरु बराबरि न आहे। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक आहे पाण फरमाईंदो मस्जिदूं सभु दुनिया जूं मस्जिदूं आहिनि पर जेको मुंहिंजी मस्जिद में निमाज़ पढ़े त उनखे हिकु निमाज़ जो 50,000 साल जी निमाज़ जो सवाबु आहे। या हरम शरीफ़ में निमाज़ पढ़े त लख निमाज़ जो सवाबु आहे। माण्हू चए त हर जाइ जो सवाबु बराबरि न आहे ऐं हर ख़ैरात जो बि सवाबु बराबरि न आहे। उन में बि दर्जा आहे। हिकिड़ो माण्हू हिकु शइ ॾिए थो, ॿियो शख़्स बि उहा ई शइ ॾिए थो पियो पर अजुर में ॿई बराबरि नथा थी सघनि। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे पाण त जेकॾहिं मुंहिंजो सहाबी 1.25 सेर जवन जो अल्लाह जी राह में ख़ैरात करे ऐं तव्हां जबल जे बराबरि सोन अल्लाह जी राह में ख़ैरात कयो त बि मुंहिंजे सहाबी जे 1.25 सेर खे तव्हांजो सोन पहुची न सघंदो। इहो मां उहो सही फरमायो आहे। हिकिड़ा अहिड़ा आहिनि जो नेकी कंदा आहिनि त उनखे अजुरु हिकिड़ो मिलंदो आहे। हिकिड़ा अहिड़ा बि हूंदा आहिनि जो हिकिड़ी नेकी कनि त अल्लाह उनखे हज़ारनि जो अजुरु अता फरमाए। इहो इंसान जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात जे राज़ रखिया आहिनि त हर हिक जी इबादत बराबरि न आहे छो जो इहे दर्जा दिलनि जे मथां रखियल आहिनि। त पोइ अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात सदक़ात ख़ैरात खे बयानु फरमाए पोइ अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात तक़सीम थो फरमाए त ख़ैरात ऐं सदको करणु अल्लाह जी राह में ख़र्चु करणु 2 क़िस्मनि ते अथव। हिकिड़ो उहो क़िस्म आहे जेको हिन आयत मुबारक में बयानु फरमाए थो पर 2 आयतूं गॾु आहिनि। यानी हिकिड़ो उहो क़िस्म आहे जेको अल्लाह ताला जी राह में ख़र्च करे थो पर उनजी नियत उनजो इरादो इहो आहे त मुंहिंजो रब करीम मूंखां राज़ी थी वञे। ऐं ॿियो क़िस्म कहिड़ो आहे अल्लाह जी राह में ख़ैरात सदक़ात करे थो पर उनजो गर्ज़ इहो आहे त वाह वाह थिए ऐं माण्हू ॾिसनि वाह जो सखी आहे। अल्लाह ताला ॿिन्ही जा मिसाल क़ुर पाक में बयानु फरमाए थो। फरमाई त मसलुल्लज़ीन युनफ़िक़ून अमवालहुम मुब्तिग़ाअ मर्ज़ातिल्लाहि व तस्बीतम मिन अनफुसिहिम। मिसाल उन शख़्सनि जो जेके पंहिंजे मालनि खे ख़र्च कनि था पिया राज़ी करणु अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जे
ऐं पंहिंजी दिलनि खे साबित क़दम रखण जे वास्ते त मौला हीउ जेको तो रिज़्क़ असांखे अता फरमायो आहे ऐं इन रिज़्क़ मां तुंहिंजी राह में ख़र्च कयूं था। हिकु त असांजो गर्ज़ इहो ई आहे त तूं राज़ी थी पओ, तुंहिंजो हुकुम आहे, तुंहिंजे हुकुम ते अमल कंदासीं त तूं राज़ी थी पवंदे। ॿियो असां पंहिंजी दिलनि खे साबित क़दम रखण जे वास्ते ख़र्च कयूं था त इन रस्ते ते करीम रब असांखे क़ाइमु फरमा। कमसले जन्नतिन बिरबवतिन असाबहा वाबिलुन फआतत उकुलहा ॾिफ़ैन। पोइ अलाह ताला फरमाईंदा उन जो मिसाल ईअं आहे जो हिकिड़ो बाग़ हुजे पर मथां ईअं ते हुजे। हेठां वारो बाग़ घटि कामयाबु हूंदो आहे, जो खेतीअ खे ॿनीअ खे पाणी तर वारो मिलेसि, बाग़ खे वरी मथां चिरो पाणी मिलेसि। जेतिरो बाग़ मथां ते हूंदो ओतिरो वण सरसब्ज़, छो जो घणो पाणी कोन खणंदो आहे, हुनखे उञ हूंदी आहे पर सेक ते बि उहो वणु भलो बीठो हूंदो आहे। ऐं अक्सर करे ॾिठा त झंगनि भरनि जे अंदरि वण सरसब्ज़ बीठा हूंदा आहिनि, यानी हुनजी ज़रूरत अलाह ताला ईअं पूरी फरमाए थो। फरमाए त हिकु मिसाल हुनजो ईअं आहे, हिकिड़ो बाग़ हुजे उहो मथां ते हुजे, असाबहा वाबिलुन, पोइ उनजे मथां मींहुं वसी पए, घाटो मींहुं वसे, फआतत उकुलहा ॾिफ़ैन, पोइ उहो बाग़ पीणो फर आणे, हर क़िस्म जो उन में मेवो हुजे ऐं आबाद हुजे। फइल्लम युसिबहा वाबिलुन फतल्लुन, जेकॾहिं हुनखे घाटो मींहुं नथो पहुचे त पोइ थोरी बूंद बांदी हुनजे मथां रुगो वसे न त बि उहो बाग़ सरसब्ज़ हूंदो। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त ख़ुदा जी हाणे चए त हिकिड़ो पाणी घणो मिलेसि त उहो वण जेको आहे सो सरसब्ज़ थिए, पंहिंजी उञ पाणी मां लाहे, पर उहो नथो मिलेसि त पोइ मथां अलाह ताला सनी बूंद उनजे मथां वसाए उन वणनि जे मथां, त उन सां बि अलाह ताला उनखे ज़िंदा रखे। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मिसाल ॾेई सम्झाए थो पियो त हिकिड़ा घणी ख़ैरात कंदा आहिनि, हिकिड़ी थोरी ख़ैरात कंदा आहिनि। हिकिड़नि जी ख़ैरात जो मिसाल ईअं आहे जो सवें देगियूं लाहिनि, हज़ारनि लखनि जी ख़ैरात कनि, हिकिड़ा उहे हिन जो थोरो ज़रो जेको अलाह उनखे ॾिनो आहे उहो मिसल बूंद जे आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जहिड़ी तरह सां हुननि खे लखनि किरोड़नि जी ख़ैरात में सरसब्ज़ रखे थो, हिननि खे वरी थोरी बूंद बांदी में बि अलाह ताला सरसब्ज़ रखे थो। फरमात वल्लाहु बिमा तअमलून बसीर, ऐं अलाह ताला ॾिसंदड़ आहे जेको तव्हां अमल कयो था, त कहिड़ी नियत सां अमल कयो था, कहिड़े इरादे सां अमल कयो था, अलाह ताला ॾिसंदड़ आहे। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात बाग़ जो मिसाल ॾिनो त बाग़ हिकु इंसान जे अंदरि हुन में राहत बि हूंदी आहे, रुगो खाइण पीअण जी शइ त आहे, ग़ज़ा बि आहे, पर उन में राहत बि हूंदी आहे त जेको अलाह जी राह में ख़ैरात करे थो त अलाह ताला उनखे दिलि जी राहत बि अता फरमाए थो पियो। जीअं बाग़ चमरिस्तान टिड़ियल हूंदो आहे, ख़ुदा जी रज़ा में ख़र्च करण वारा, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे शादाब आबाद ऐं ख़ुशि रखे थो पियो। ॿियो मिसाल अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद थो फरमाए, फरमाए त अयवद्दु अहदुकुम अन तकून लहू जन्नतुम मिन नखीलिन व अनाबिन तजरी मिन तहतिहा नहार लहू फीहा मिन कुल्ल समरात। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त छा हर हिकु तव्हांजो इहो पसंदि करे थो जो उनजे वास्ते हिकिड़ो बाग़ हुजे जंहिंमें खजूं बि हुजनि, अंगूर बि हुजनि, उनजे हेठां नहरूं बि वहनि, यानी पाणी जी कमी बि न हुजे, ऐं उन में हर क़िस्म जो मेवो हुजे। अहिड़ो बाग़ छा पसंदि करे थो, मुराद छा हर हिकु चाहे थो त अहिड़ी इहा शइ हुजे जो मूंखे अलाह अहिड़ो बाग़ ॾे जंहिंमें हर क़िस्म जा वण हुजनि, हर क़िस्म जा मेवा हुजनि। उहा अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त व असाबहुल किब्रु वलहू ज़ुर्रियतु दुफ़ाउ। अलाह ताला फरमाए त उहो जेको बाग़ जो मालिक हुजे उहो हुजे ॿोड़ो, ऐं उनजी औलाद वरी सगीर हुजे, यानी जवानी में हुनखे औलाद न थिए, पीरसनी में औलाद थिए त औलाद सगीर पाण ॿोड़ो, ऐं इन बाग़ जो मालिक हुजे, इन बाग़ जो जेको सरसब्ज़ हुजे जंहिंमें हर क़िस्म जा मेवा हुजनि। पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फअसाबहा इअसारुन फीहि नारुन फअहरक़त। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पोइ अचानक हिकिड़ी गरम हवा हले जंहिंमें बाहि हुजे, हीअं जो बाग़ खे लॻे त बाग़ खे साड़े चट करे छॾेसि, को पन साओ न, का टारी साई न, हेॾो सरसब्ज़ बाग़ झोलो जो लॻो, आब गोलो जो लॻो, जंहिंसां उहो साड़े उन बाग़ खे ठोड़ो करे फिटी करे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हे उन ख़ैरात जो मिसाल ॾिए थो पियो,
उहो जेके रियाकारी वारी ख़ैरात कंदा। हाणे उन जूं कहिड़ियूं असरतूं हूंदियूं? हिकिड़ो पोड़े जो सहारो इहो त मुंहिंजी ज़िंदगी इन ते ॿधल आहे, मां पुराणो आहियां, हाणे कमाइण जहिड़ो न आहियां, पर रुॻो हिनखे ठीके ते ॾींदुमि त बि मुंहिंजी ज़िंदगी आसान थींदी। हाणे हिकिड़ी उहा शइ हुनजे हथनि मां हली वई, पर वरी परेशानी त ईंदड़ बचड़ा जेके सगीर आहिनि, हिकिड़ो मां पुड़ो मां बि न कमाए सघां, इहे सगीर बि जेके आहिनि सो मुंहिंजे सहारे, इहे मुंहिंजा नंढड़ा बचड़ा जेके आहिनि, इहे जेके आहिनि सो इनखे केरु खाराईंदो? इहो शख़्स कहिड़े हाल में हूंदो? पाण फरमाए त रियाकार जी ख़ैरात जो मिसाल ईअं अथव जो उनजी रियाकारी उन बाग़ खे साड़े उनजे अमलनि खे ईअं चट करे छॾींदी जो कखु उनजो बचंदो ई न। उहो जेको ॾेखार जे वास्ते ख़ैरात कनि था पिया, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मतिलबु पाण कमाइण जहिड़ो न रहियो और औलाद जे लाइ को सहारो कोन रहियो, मानो चवंदो हुनजो मुस्तक़बिल बि ऊंदाह में आहे, उनजी दुनिया बि ऊंदाह में आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ॿई मिसाल ॾिए थो पियो त ॿिन्ही जा मिसाल बाग़ सां ॾिए थो पियो। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो जेको रियाकारी माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ करे थो पियो, मुंहिंजा अमल ईअं सॼी झटि थी वेंदा। ईअं आहे न, के वरी नेकियूं अहिड़ियूं आहिनि जेके गुनाहनि खे ख़तमु कंदियूं आहिनि। जीअं न अहिड़ियूं नेकी कर त गुनाह ख़तमु थी वञनि, के गुनाह अहिड़ा आहिनि जेके नेकियुनि खे ख़तमु था करे छॾनि। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरद अमल जेको करे थो पियो ज़ाहिर में त नेकी आहे, बाबा ख़ैरात करे थो पियो, पर हुनजो इरादो रब जी रज़ा जो कोन्हे को। इहा नेकी जेका ॾेखार जे वास्ते दुनिया जे लाइ कई वई आहे, इहा इनजी नेकी हुनजे तमामु नेकियुनि खे साड़े चट करे वई। ऐं पर जेका रब जे रज़ा वारो अमल आहे, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन में